तव्हां खे अहम ख़बर ॾियूं टंडोल यार मां जिते ॻोठ नज़र मोहम्मद रिंद में मासूम नींगर खे पोलियो हुजण जूं अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि। DH जो चवणु आहे त डॉक्टरनि जी टीम ॿाहिरि नवाब रिंद जे रत जा जुज़ा वरिता आहिनि। रिपोर्ट अचण खां पोइ ई ख़बर पवंदी। तव्हांखे टंडोल यार मां ख़बर ॾेई रहिया आहियूं। ॻोठ नज़र मोहम्मद रिंद में मासूम नींगर खे पोलियो हुजण जूं अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि। DH जो चवणु आहे त डॉक्टरनि जी टीम में ॿाहिरि नवाब रिंद जे रत जा जुज़ा वरिता आहिनि। रिपोर्ट अचण खां पोइ ई ख़बर पवंदी। तव्हांखे ॿुधायूं पिया टंडोल यार जे ॻोठ नज़र मोहम्मद रिंद में मासूम नींगर के पोलियो हुजण जूं अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि। टंडोल यार जे ॻोठ नज़र मोहम्मद रिंद में मासूम नींगर खे पोलियो हुजण जूं अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि। DHO जो चवणु आहे डॉक्टरनि जी टीम ॿाहिरि नवाब रिंद जी रत जा जुज़ा वरिता आहिनि। रिपोर्ट अचण खां पोइ ख़बर पइजी वेंदी। टंडोल यार जे ॻोठ नज़र मोहम्मद रिंद में मासूम नींगर खे पोलियो हुजण जूं अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं टंडोल यार मां आवाज़ जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहरियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि टंडोल यार जे हिक ॻोठ में नींगर खे पोलियो हुजण जूं अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि? जी बिल्कुल, टंडोल यार वेझो ॻोठ नज़र अली रिंद में जेको मासूम नींगर खे जेको पोलियो जो शक ज़ाहिर थियो आहे। पोइ त गुलबार रिंद जे 2.5 वरे जी नींगर नवाब रिंद खे जेको पोलियो हुजण जो अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि। तव्हां ॿुधाईंदो हलां 6 महीना अॻु साॻी ॻोठ में पोइ त अयाज़ अली रिंद जे 3 वरे जी मासूम नियाणी कोमल खे पोलियो जो केस ज़ाहिर थियो। इन सिलसिले में राब्ते करण ते DHO टंडोल यार इब्राहिम परियार ॿुधायो त मुज़कुरा ॻोठ में डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले रत जा सैंपल वरिता आहिनि। रिपोर्ट अचण ताईं तस्दीक नथा करे सघूं। जी ठीकु आहे गुलाम रसूल, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां।